आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ज़िले शिकारपुर के तालुका हेडक्वार्टर गढ़ी यासीन में अवां सां ख़बर शामिल कंदा हलूं त हाई कोर्ट के हुक्म ते गढ़ी यासीन बाईपास से लियाकत जखरो के उताक घर के ड्राइण लाइ असिस्टेंट कमिश्नर गढ़ी यासीन इनक्रोचमेंट अमलो पुलिस क्रेन मशीन साण करे जियां उताक ड्राइण की कोशिश कई त ॻोठाणनि अमले में मुंहमारी थी पई। शिकताण वधी वञण सबबि घर मालिकनि ॻोठाणनि की मदद से अमले ते पथराव करे रोड ब्लॉक करे मुज़ाहिरो कियो। मुज़ाहिरीन में मर्द औरतूं तोड़े ॿार शामिल हुआ। मुज़ाहिरीन मीडिया ॾो धाईंदे चयो त असांखे सियासी निशानो बणायो पियो वञे ऐं असांखे कमारियनि सां साथ निभाइण जी सज़ा ॾिनी पई वञे। असां सां इंसाफ़ न थियो त भरपूर एहतजाज कंदासीं। होॾां असिस्टेंट कमिश्नर गढ़ी यासीन मीडिया के ॿुधायो त असां हाई कोर्ट के हुक्म ते अमल कंदे कब्ज़े कयल जगह उताक ड्राए रहिया आहियूं। कब्ज़ो हटाइण वक़्तु ॻोठाणनि असां मथां पथराव करे गारगन कयो आहे, जंहिं सबबि असां सुभाणे रेंजर समेत मज़ीद हिफ़ाज़ती अमलो घुराए कार्रवाई कंदासीं। गरीब आहियूं, सब खबर आहे असांखे भुटे के पीले पिलावण के ते पंहिंजी जेके हिते छॾे वियो आहे कहिड़ो हाल कयो असांजो। असां बिलावल साहब के पीले लॻियो असांजे सच्ची सां वठी वठी असांजो नजर तूं फासायो नजर 100 साल बगाई बढ़िया सिंह बैठाओ 100 साल बगाई बैठाओ ये तुझी असां लोड़ा सारा जो असां दर्दारी के बि पीले असांखे ते तुझा वोटर हो असांजी हे नतीजो आहे हे नतीजो निकतो असांजो घरनि ते कब्जा साहब असांखे नोटिस सख्त वठो असांजो काथे वेठा हे असां तुंहिंजा 50 साल वञूं तव्हां वठी वञो न तव्हांखे ताक़त आहे ताईं ऐं हूअ कयो ताईं बसि ॿियोला रखूं जंहिं तारी आहे न इहो असां माण्हू अखि में आहे बसि असांजा आगा साहब खे ख़बर आहे असांजी वधि वधि। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख